रियासत ड्रामे जी नई अपडेट अची चुकी आहे जेका ज़बरदस्त अपडेट तव्हांखे ॾियण वारा आहियूं। आज़म मैगल हिन में हीरो जो किरदारु करे रहियो आहे रियासत सोप सीरियल में, या विलन जो किरदारु करे रहियो आहे ऐं ॿिया अदाकार कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर करे रहिया आहिनि, सॼी अपडेट्स ॾींदासीं तव्हांखे हिन वीडियो में। ऐं कहिड़े ॾींहुं पहिरियों एपिसोड हिन जो हलण वारो आहे, इहा बि अॼु अपडेट तव्हांखे ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे दोस्तों हिन वीडियोज़ खे लाइक करे ऐं चैनल खे सब्सक्राइब जे न कयूं वेठा हो तो महिरबानी करे इनखे सब्सक्राइब करे छॾिजो, शायदि को ब्लॉग खे ऐं अॻिते फेसबुक ते बि शेयर करे छॾिजो ऐं उन खे बि फॉलो करे छॾिजो। हलूं था जी अपडेट की तरफ। दरअसल दोस्तों आज़म मैगल हिते हीरो जो ही किरदारु करे रहियो आहे। उन सां गॾोगॾु ऐं कुझु ॿिया आहिनि आज़म मैगल सां साथी, उहे साइड हीरो जा किरदारु करे रहिया आहिनि आज़म मैगल सां गॾु। ऐं उम्मीद अली करवाड़ हिकिड़ी गैंग जो किरदारु करे रहियो आहे। उन सां गॾोगॾु दोस्तों हिन में जेको विलन जो किरदारु करे रहियो आहे उहो तव्हां ख़ासि करे ॾिठो हूंदो काफ़ी अदाकारनि जीअं फ़हीम याया भुट्टो सां बि ओठे सां गॾु आहे, यानी उम्मीद अली करवाड़ सां गॾु। उन सां गॾोगॾु दोस्तों ॿिया सुठा सुठा अदाकार भी कमु करे रहिया आहिनि, लेकिन फेरे घिरे ॻाल्हि उते मोटी थी अचे आज़म मैगल ते। आज़म मैगल बिल्कुलु हीरो जो ई किरदारु कंदो ऐं हीरो ई आहे ऐं इन खे हीरो तौर ते हिन ड्रामे में ऐड कयो वियो आहे। हीउ ड्रामो वॾो कामयाबु ड्रामो थींदो ऐं हाणे साईं हिन जा व्यूवरशिप जेका हिन जी आहे हज़ारनि में अची चुकी आहे। हर माण्हू इन जी सर्च करे पियो। तव्हां वञी सर्च कंदो यूट्यूब चैनल ते कंहिं ते बि यूट्यूब ते कहिड़े बि प्लेटफॉर्म ते गूगल ते सोशल मीडिया ते त रियासत सिंधी सोप सीरियल लिखंदव तव्हांखे फर्स्ट नंबर इहो सोप सीरियल आज़म मैगल जा एपिसोड तव्हांजे साम्हूं ईंदा। छो त आज़म मैगल जी व्यूवरशिप घणी आहे, ही सभिनी जो असां सभई इन जा प्रस्तार आहियूं, ही सभिनी जो फेवरेट हीरो आहे तव्हां असांजो।